रब साईं तो फरमा असां फरिश्ता मोकले आखिरी वक्त में खुशखबरी दींदासे त घबरा ना तुझे पोयन के भी संभारींदासे तोखे अगते भी मजा देखारींदासे सब दुख तो जा लाहे छड़ींदासे परेशान न थी अञा कबर में मस पहुचंदो ऑर्डर थींदो अफरिशू मिनल जन्नह इनके बिस्तरो जन्नत जो विछाए दियो अलबिसूहु मिनल जन्नह लिबास इनके जन्नत जो पारायो वफ्तहू लहू बाबम मिनल जन्नह इनके दरवाजो भी जन्नत जो खोले दियो हिन ड्यूटी पूरी कई आहे इनके मजे सां सुमारियो ऐं चौंदस नुम कनौमतिल उरूस ये सुमी पो जे घोट ऐं कुआर सुमी पवंदा आहिनि हज़ारे साल गुज़री वेंदा क़यामत जे ॾींहुं उथंदो अखियूं माटे चवंदो लबिस्तो यौमन औ बाज़ यौम मां त अधु ॾींहुं सुतो आहियां अलाए कुझु ॾींहं जो हिसो या हिकिड़ो ॾींहुं सुतो आहियां मिंट में क़यामत थी वई चवंदा हा हा हाज़ा मा वादर रहमान व सदकल मुरसलून हे थी अल्लाह जो वाइदो सच चयो हो तो सा रसूलन छो तो परेशान थे हे तो जो जन्नत जो मामलो पर जेकॾहिं ड्यूटी पूरी न कई पो खैर ना है नमाज खां मुंह बुरी रात जो 1 बजे ताईं मोबाइल ॾिसंदो वेठो आहे नेट चंडी खुले ही नथी चई वरी बुझा ॾींदो वेठो आहे उनखे छा थी वियो अथसि भेणा ॾिसणु चाहियां थो नथी नज़र अचे ईअं कंदे 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 1-2 थी विया सुबुह जो निमाज़ लाइ सियाणे इहो धूड़ ते उथंदो ओ दोस्तो यो थोड़ो वक्त थवे खबर ही न पौंदी जिंदगी गुजरी वेंदी असां पंहिंजी जिंदगी ॾिसूं था मिंट में नंढपिण गुजरी वियो जवानी मिंट में गुजरी वई हाणे अछी दाढ़ी थी वई अल्लाह से पुछंदो अवलम नुअम्मिरुकुम मा यतज़क्कर फी वमन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर रब साईं चवंदो तोखे एतिरी उम्र ॾिनीअम होटल ते वेहण सिखी आए टीवियूं ऐं वीसीआरूं ऐं मोबाइलन जा वॾा वॾा तूं करतब ॾेखारींदे हैं सब कुछ समझी आए पर मुंहिंजी ॻाल्हि को न ॿुधई हालांकि अचे त मूं ॾे पियो काॾे हलूं था भॼी बि कोन था सघूं मौलाना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मिसाल लिखियो लोंबड़ी वरितो हो ज़मीन खां कर्ज़ छा खां ज़मीन खां कर्ज़ वरितो है पो महीने खां पोइ उन ज़मीन चुस कर्ज़ ॾे मोटाए कर्ज़ हुजे ई कोन लोंबड़ी वटि त वठी भगी भजी 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 थकी पई त हेठों वरी भी ज़मीन से उन चुस ॾे काॾे भगियां वरी वठी भगी वीचारी भज भजा भज भजा भज भजा भज भजा भजी भजी जाते बीठी उतां वरी हेठों ज़मीन चुस मां त हिते भी आहियां तू काॾे भजंदी अब आहे या न आहे तू मौत खां काॾे भजंदे जाते वेंदे उते भी आहे जाते वेंदे बंगले में वेहे बिल्डिंग में वेहे पैसन सां हुजे गुरबत में हुजे बे सां नुकसान करे भजे मौत इंदो कुल इन्नल मौत लज़ी तफिरून मिन्हु फइन्नहु मुलाकीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल गैबि वश्शहादा रब से फरमाओ खबरदार काडे भजंदे मूं वटि अची रहियो आहियां भजी को नथो सघे इन करे सोच जिंदगी बदला नमाज जो शौक पैदा कर भलाई दे भजंदो हल छद बुराई के या दुनिया दुनिया कंदे मौत ना चई असांजो वालिद साहब के सो ॿुधाईंदो त मां हिकिड़े मीर बहार वीचारे वटि वियुसि यासीन चयोसीं पढ़ोसि साहु नथो निकिरेसि पोइ मां चयसि यासीन सूरत पढ़ी मां त हो घड़ी घड़ी चए पियो हुको
हुको तो हुन जी मां चयो अबा मांखे इजाज़त ॾियो त मां हुकिड़ो वात ते रखांसि जो उन मां हुको ठाहे अञा वात ते मस रखियोसि बसि ईअं छिकी बि न ॾेई सघियो हुके खे ईअं वात पटिजी वियुसि हाणे इहो छा ते मरी वियो कलमे ते हुके ते ॻाल्हायो कोन पोइ तव्हां छा ते मरणु चाहियो था मोबाइल ते अब कलमो हूंदो दिल में त निकिरंदो न दिल में पैसा पैसा पिया आहिनि त निकिरंदो ई पैसो मुंहिंजा पैसा न धीअनि खे हक़ ॾींदो न ॿियनि खे हक़ ॾींदो हलियो वियो ईअं मर गया मरदूद न कफन न दरूद त दोस्तों तवज्जो कयो रब से तो फरमाए घबरायो न तव्हांखे पूरो पूरो अजर पूरो पूरो मामलो इन्नमा तुवफ़ौन उजूरकुम यौमल क़ियामह पूरो पूरो बदलो तव्हांखे क़यामत जे ॾींहुं मिलंदो फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ बुधो 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 हेॾे तवज्जो कयो कामयाब केड़ो आ जेको बंगलो ठाहे वियो कामयाब केड़ो आ जेको जमीन वधाए वियो कुरान जो बुधो न कुरान छा तो चए त कामयाब केरा हे सचो या तो जो दिमाग सचो अल्लाह जो कुरान तो चवे फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ बुधो हमरा हिकड़े के चऊं बुधो त हे तो के जमीन भी 200-250 जरे भी देऊं था बंगलो भी देऊं था हर खाधे जो सामान बोरची ब्या ट्या सब ऐसा जो सामान वडे में वडी वीगो गाड़ी वगैरह वगैरह सब तो के देऊं था पर साल खां पो तो के घोटकीअ जे बाजार में मोचड़ा हणी फांसीअ ते लटकाए चौक ते टंगे छॾींदासीं इहो वठंदो या जमीन मज़ो ॾींदसि या ज़मीन यो बंगलो मज़ो ॾींदुसि यो वीगो गाड़ी मज़ो ॾींदसि यो कामयाब चइबो नाकाम ॻाल्हायो माण्हू चवंदो आहे उहो सोन बन जेको ट्रोड़े कन जेको ट्रोड़े अहिड़ो बंगलो कहिड़ो जो साल खां पोइ मूंखे मोचड़ा बि हणंदा वञे टंगे न होॾे इहा ॻाल्हि थो अलाह साईं हिन आयत में सम्झाए त इहो कामयाब न थो कामयाब उहो आहे जेको जहन्नम खां बची पियो जन्नत में दाखिल थी वियो हाणे इहो हमरा पूरो जो पूरो कामयाबी माणे वरतई छो त हाणे बेइज्जती कॾहिं न थींदसि जन्नत कॾहिं न खसबसि हिते बंगलो भी हुयो ऐशा जा सामान भी हा पर जॾहिं मौत आयो तो फरिश्ते लही करे कन में चयो ला बुशरा यौम इज़िल लिल मुजरिमीन मुजरिम के का खुशखबरी नाहे खुज़ूहु फगुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु पकड़ियोस घसीटियोस लायोस पटको साजो सरदारा बेजोस मिट्टी में अंदर हुकुम थींदो अफरिशूहु मिनन नार इनके बिस्तरो भी बाह जो विछाए दियो अलबिसूहु मिनन नार ओ झगड़ा तो सा तो गालाए तो वरी बात पटिया कादे तके तो बैठ वरी पोते तो तके तो सा तो गालाए अलाए काथे ए तो जी गाल असा जी हले थी मारी गाल नहीं अलबिसूहु मिनन नार इनके लिबास भी जहन्नम जो इनके बिस्तरो भी जहन्नम जो पारायो विछाए दो वफ्तहु लहु बाबम मिनन नार इनके जहन्नम दा दरवाजो भी खोले दियोस पयो सड़े अन्नारु युरज़ून अलैहा गुदुवन व अशिया रब से तो फरमाए फिरौन के बंगलो भी हुयो बाग भी हा जमीनों भी हो कम तरकू मिन जन्नातियों व उयून
वज़ुरूइं व मकामिन करीम। छा सब कढी छॾियोसि, हल ज़मीन कोने तो जी, निकिर बंगले का बंगलो तो जो ना हल। सुबह शाम कब्र में बाहि थी अचेसि, या कब्र आ जाते भी इंसान जो जिस्म पियो आहे, बाहर पियो आहे तो बाहर कब्र अथसि, अंदर पियो आहे तो अंदर कब्र, जिस्म जा ज़रात जाते पिया आहिनि या उन जी कब्र। शींहं जे पेट में पिया आहिनि त शींहं जी पेट उन जी कब्र, उते उनखे बाहि पियो सेकनि थी। क़ुरान तो चवे जॾहिं क़यामत क़ाइम थींदी चवंदा उदखुलू आल फिरऔन अशद्दल अज़ाब। हाणे फिरऔन ऐं उन जे ताबेदारनि खे वॾे अज़ाब में हाणे विझो। अॻे नंढे अज़ाब में कब्र में पिया हा, हाणे वॾे अज़ाब में। जो इहा कामयाबी न आहे, कामयाबी आहे जंहिंखां पोइ बेइज़्ती न थिए, जंहिंखां पोइ बस हमेशा इज़त थी वञे। उहा कीअं थींदी? फमन ज़ुहज़िह। ॿुधो क़ुरान जो माना सम्झो। ज़ुहज़िह जी माना छा आहे? धिके धिके पाण खे बाहि खां परे कयईं। छो? दिल चाहींदी आहे औरत ॾे वेझो थियां, औरत जी दिल चाहींदी आहे मर्द ॾे वेझो थियां, बुराई ॾे माण्हू चकमक रखियल आहे, परायो पैसो खणी वठां, हे हीअं ॾे थो, हीअं नमूने सां कढी वञा, चोरी कयां, धाड़ा हणा, इन ॾे दिल चाहींदी आहे चकमक वांगुरु। ये चकमक लोह खे छिके, ये जहन्नम माण्हूअ खे छिकींदी आहे। ज़ुहज़िह जी माना आहे इन धिके धिके पाण खे परे कंदो रहे, मेहनत कंदो रहियो तो परे रहां यार, परे रहां, बाहि ॾे भॼ परे। इहा मेहनत जी ॻाल्हि थो करे क़ुरान, त मेहनत कयो, बुराईअ खां पाण खे बचायो। फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जेको धिके धिके जहन्नम खां पाण परे करे वियो ऐं जन्नत पहुची वियो, इहो हमेशा जी कामयाबी माने वियो। इहा थवे कामयाबी। क़ुरान थो फरमाए, अॻिते रब सिंह फरमा वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। दुनिया जी जिंदगी धोखे जो सामान। खबर न पवंदी जवानीअ जो रसो टुटी पए, मेरा अटैक में हलियो वियो, तू समझे मां हाणे अञा तरक्की कंदुसि। अबा इहो थवे धोखो, जंहिंखे तू असां सोनो समझूं वेठा आहियूं, इहो सोनो न अथव, तबाहीअ जो सामान आहे। मिसाल ॿुधायां, असांजो मामो हो, हुनजी छोकिरी ते तव्हांखे बि ॾिनल आहे मेवो, हाजी मेवो। वीचारो सादो माण्हू सखर में वञे पियो सौदा वठण, दुकान हलाईंदो, सौदा वठण वञे पियो त हिकिड़ो हमरा ईअं अजरक वेढ़ियल हुजेसि, हिन जे अॻियां खड़क करे ॿ कंगण सटे वियो। कलीअ में हुजनि, कंगण हेठि किरिया, असां वरी मामे सादे माण्हू हुन खणी खयूं, ॾिठई त हमरा जा किरी पिया आहिनि फर्स्ट क्लास कंगण। ॾिठई अल्लाह हे त आहिनि बि सोना यार। ओ हिते अंदरि खीसोसि, हेॾे हिन में अंदरि रखे। हो वरी हरामी हो, वॾो ठॻो, सटे बि पाण वियो, वरी वो अजरक लाहे कुल्हे ते रखे, अॻे वेढ़ियल रखी हिन ॾे आयो। अदा तूं पंहिंजे पोयों अचे पियो, ॿियो कोई कोन्हे, सुबुह जो टाइम आहे, हिते मुंहिंजूं 2 चूड़ियूं यार सोन जूं किरी पियूं आहिनि, मुंहिंजे दोस्त जूं किरियूं आहिनि, मुंहिंजूं त न आहिनि, तोखे ई मां सम्झां थो तूं ई खयूं हूंदियूं। चए बाबा तुंहिंजो छा वास्तो, मां छो ॾसियां, असां मामो वरी चवंदा आहिनि हेॾो सोन लधो आहे कीअं मञियां। बाबा मुंहिंजो छा, तुंहिंजो छा, निकिर ॿाहिरि, पंहिंजो न कंदुसि, मां न ॾींदुसि तोखे। वॾो झगड़ो कयईं हेॾो होॾो, हिन बि न ॾियण जी ॻाल्हि कई, हुनखे बि हरामी खे त वठिणो त कोन हो। हुन चयो अदा हाणे हीअं कर, उन दोस्त खे चवां थो बाबा नथो लभे, तूं 500 रुपया मूंखे ॾे, जेतिरो सोन आहे वञी तूं हला।
हिन से जेको सौदो वठण जो 500 उन दौर जा वॾी ॻाल्हि ही सम्झे से वो 500 हिन खणी ॾिनसि खीसे में विधो हो हले वियो हे ट्रपा ॾींदो घर ॾे मोटी आयो ख़ुशीअ में मापे न पियो त मूंखे वॾो माल मिलियो आहे सुबुह जो वाहिद बस सोनारो हो हाणे त वियो आहे वीचारो शहीद थी वियो वॾो सोनारो नेक मर्द हो उनखे जो ॾिनई हुन ते सोनारो माण्हू मिंट में ॾिसी करे वठी जो लंब ॾिनो होॾे वञे रोड ते पिया वञी खण चई असांखे चरियो करणु आयो आहे त पितल आहे हे रोईंदो आयो यार 500 बि मुंहिंजा विया हे पितल त अठाननि जो या रुपए जो बि न आहे मुंहिंजा त 500 हलिया विया उन ज़माने में पितल जूं ये कड़ियूं रुपए मिलंदियूं हे त रुपए जो इनखे छा चइबो आहे धोखो इहा ॻाल्हि क़ुर थो सम्झाए त जंहिंखे तूं सोनो सम्झो उहो निकिरी पियो पितल निकिरी पियो इहा ॻाल्हि क़ुर थो सम्झाए वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर रब से तो फरमाए जंहिंखे तूं कामयाबी थो सम्झे या कामयाबी वारी शइ न थी मिट्टी थी मिट्टी या मिट्टी थी तबाह थी वेंदई हिते तूं चए तो सोनो गॾायो आहे मां ज़मीन गॾाई या बंगलो गॾायो आहे हे मिट्टी गॾाई थी धोखो थो खाए अॻिते थी वॾो सामान हिकिड़े वॾे अल्लाह वारे खे हिकिड़े हमरा बंगलो ठारायो वॾो पोइ अल्लाह वारे खे चई साईं मुंहिंजे बंगले में घुरो दुआ घुरो हे कयो घुमी फिरी बंगले में पोइ दुआ घुरियई हुन पुछो साईं मुंहिंजो बंगलो तव्हांखे वणियो त अल्लाह वारे छा चयुसि यार बंगलो त तुंहिंजो भलो हुयो पर हुई छड़ी मिट्टी हुई छड़ी पोइ हिकिड़ी मिट्टी पई आहे ॿी मिट्टी खड़ी आहे माना उभी वो उर्दू हुयो अल्लाह वारो हुयो उर्दू में चई एक मट्टी पड़ी है दूसरी मट्टी खड़ी है हे हिकड़ी मिट्टी हेठ पई आहे तूं उनखे सिधो करे बंगलो ठाहे वेठो आहे इहा बि त आहे इहा बि हो मिट्टी पई आहे खड़ी आहे छड़ो आहे त मिट्टी तू मिट्टी गॾाए करे समझो मां कामयाब थी वहां अल्लाह से तो फरमाए नी असां कामयाबी कोन थी गरीबन जी खिदमत कर पाड़े वारन जो ख्याल कर खबरदार इया थी सोनो इयो थी जन्नत नमाज जो एहतमाम कर भलाई जे तरफ कदम वधा तिलावत कर या भलाई जो कदम बाकी सब बुराई दे कदम इते विञाइजी वेंदई चओ त मौलाना अशरफ अली थानवी वारो किसो ॿुधायो न त मौलाना साईं भी अची विया मौलाना अशरफ अली थानवी हिकिड़ो किसो लिखियो आहे अजीब आए खिलण जो पर मतलब उन जो ॾाढो भलो आहे थोड़ो उन में खिलण जी ॻाल्हि आहे यकी तव्हांखे हेठि मथे करायो आहे हाणे थोरो खिलो बि सही पर खिली वरी नसीहत भी हासिल कयो खिलण बेकार आहे उन में का फ़ाइदो मिले नसीहत मिले मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह किसो लिखियो आहे हमरा पंहिंजे ज़ाल सां सुम्हंदो हो त मुट निकिरी वेंदो पेशाब निकिरी वञे वीचारे ज़ाल वीचारी बिस्तरा धोई धोई थकी पई भणा चंद्रा का मर्ज थी बीमारी थी पई त तुझी गिचीअ में मां वीचारियूं फांसी थियूं वञनि के अड़ा भी लगी वेंदा पर असां वटि वरी अहिड़ो कंट्रोल आहे त बस तलाक ॾेई करे ॿिए ॾे न छॾींदो हाणे नथी ठहे त छॾजां उहा वीचारी ॿी जाइ ते ख़ुशि थींदी तूं वञी ॿियो जहान वसा पर न मुंहिंजी ज़ाल वरी ॿिए सां शादी कंदी इहो असां सिंधियुनि में ख़राब रवाज आहे अरबन में ईअं न आहे हाँ खोड़ बस नाली नाली इहो बि इस्लाम जो उसूल आहे तलाक बाक़ी छाजे लाइ रखियल आहे इन लाइ त रखियल आहे त नथो हली सघे त को टोड़ण जो रस्तो बि त ॾियूं न इहो रस्तो आहे त हे वीचारी चए पई मां फांसी वई आहियां तोसां यकी बिस्तरा धोई धोई ग़रीब असां त ॾाढा तंग थिया आहियूं मर्ज़ थी बीमारी थी त इलाज करा
ते बीमारी बीमारी ना है शैतान चंद्रो मासा रखी थ यारी जी सुमदो आ तीअं निंड में अची वेंदो आ चंदो हल त हलऊं पो चक्कर ॾींदा आहियूं घुमदा आहियूं फिरदा आहियूं पो आखिर में पेशाब मांखे वड़दो आ मांखे मां चवंदो आहियां कयां चे हा भली कर मां लड़ी कंदो आहियां त निकिरी बिस्तरे ते वेंदो निंड ते ॿी ॻाल्हि मां छा कयां मां इन चंड्रे सां फासी वियो अब शैतान भी फासाए तो विझे माण्हू नशाई के नशो न वणंदो आ पर पो भी पीअंदो पांजे बच्चन के भी झलींदो आ त न पियो बाबा सिगरेट न पियो पर पो पाण पींदो यो शैतान फासाए तो विझे न छॾे न थो सके उनके ए फासी वियो परेशान थियो ज़ाल वरी सियाणी अॼुकल्ह हले थी इन्हनि माइन जी अजय जैसा रिश्तो कराइन जैसा टोड़ाइन ये मां तव्हांजी ॻाल्हि नथो कयां असां पंहिंजी ॻाल्हि था कयूं तव्हां वटि अलाए मतिलबु भलाई हुजे असांजे सॼो मामिलो ज़ैफ़त जे हवाले उहे चवंदियूं हिन सां रिश्तो कर त कंदासीं न कर त न कंदासीं भली भाउ हुजे त बि टुटो वेठो औरतनि जो मसइलो हवाले थियो त कम ईअं ई हलंदा त माई सियाणी थी करे चवण लॻसि ख़ुदा जा बाना शैतान के वडो पावर आ उन को सोनो चांदी भी वठ साबुण जा पैसा नथा लभन तू वरी यो रोज पे तो के मुटाई बीठो आ बिस्तरे ते जे बस हाने इंशाअल्लाह पचाए तो पवा आयो त इहो सवाल कबस अब वरी रात जो सुतो त आयुस चे हलूं ते बा ये के हलूं असा के गरीब मानू सोनो बनो त दे यो सोनो जेतरो चाहे तो के दिया वठी वजो ये सिरा पयूं हुजन सोने जो बल इंसान अल इंसानो हरीस इंसान वडो हरीस थवे पो थोरो न खणंदो थोरे ते ढव भी न थींदुस अल हाकुम तकासुर हत्ता जुरतुमुल मकाबिर हदीस में इंदो ला यमलउ जौफ इब्न आदम इल्ला तुराब इंसान जो पेट हिर्स जो कोई भरे न थो सके कब्र जी मिट्टी वनी भरे अञा अचे थकंदो ही न यो छड़ो असां तो जी गाल ना है हदीस में बी गाल भी लिखियल है बुखारी शरीफ जी हदीस में हुजूर जो चाचो हजरत अब्बास हुजूर वट वडो माल आयो बहरैन जो सही हदीस में मौजूद है चाचो अब्बास आयो साईं मां कर्जाई भी आया मांखे माल आयो आ तहां वट मुखे दियो न हुजूर फरमा जेतरो खणी सके वनी खण अंदर सोने चांदी जा सिक्का पिया दिरहम दीनार आ साईं चाचो अब्बास मेड़े वडी भरी बधाई एडी छिके बधाई जो हाने खणी न पियो सके हथ विझी हुजूर के चई सयाने तू भाटियो हां हे मेहरबानी कर माके हथ भी विझा मथे ते रखा हुजूर फरमा हथ विझाइंदस कोन जेतरो खणी सके ओतरो खण बाबा बाकी कट न कहीं बे के चंदस जो तोखे हथ विझाइन न मां हथ विझांदस जेतरो खणे एतरो खण कुछ काफी हदीस में आ मां सजी हदीस पढ़ा छो हुजूर जी हदीस में कमी बेशी न कबी हे कॾहिं माल कढाई 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 वरी बधाई